नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध में 9 ऐं 10 जमायत जा इम्तिहान शुरू थी विया आहिनि, जंहिंमें कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काणो ऐं सखर बोर्ड्स जे तहत मैट्रिक जे फिज़िक्स जो पेपर वरितो वियो। इम्तिहानी सेंटरनि जे अंदरि ऐं ॿाहिरि कलम 144 लागू आहिनि, जॾहिं त सेंटरनि में शागिर्दनि कोरोना SOPs जे तहत पेपर ॾिना पिया वञनि। एग्ज़ाम 9 ॾींहं जा अंदरि एग्ज़ाम 2021 जा असां SOP तहत हलायूं पिया ऐं साफ़ सुथरे ऐं पुरअमन माहौल में हले पियो ऐं असां गवर्नमेंट जे हिदायतुनि खे फॉलो करियूं पिया ऐं अॻिते रूल्स रेगुलेशन खे फॉलो कंदे उन ते अमल करियूं पिया। त 2021 खां असांजा SSC पार्ट 1 ऐं 2 जा इम्तिहान थिया, जेके असां SOP जे तहत सॼो सिस्टम पिया हलायूं ऐं इंशाअल्लाह ताला इन्हनि मुआइनो बि कयो हूंदो, ॾिठो हूंदो सभु छोकिरा SOP में वेठा आहिनि। आधार 9-10 जो एग्ज़ाम हली रहियो आहे। SOP तहत गवर्नमेंट जे हिदायतुनि मुताबिक़ ॿार जेके आहिनि से एग्ज़ाम ॾेई रहिया आहिनि। एग्ज़ाम हलनि पिया। अॼु फिज़िक्स जो पेपर आहे ऐं SOP कम हले पियो। मास्क पातल आहे, को चीटिंग मीटिंग कान आहे, डिसिप्लिन सुठो आहे, सभु ॻाल्हि आहे, सब काम ओके है, सब सुठी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।